الرجيم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فاستجاب لهم ربهم أني لا أضيع عمل عامل منكم من ذكر أو أنثى بعضكم من بعض فالذين هاجروا وأخرجوا من ديارهم وأوذوا في سبيلي وقاتلوا وقتلوا لأكفرن عنهم سيئاتهم ولأدخلنهم جنات تجري من تحتها الأنهار ثوابا من عند الله والله عنده حسن الثواب لا يغرنك تقلب الذين كفروا في البلاد متاع قليل ثم مأواهم جهنم وبئس المهاد. صدق الله العلي العظيم. दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नेकनि सालिहनि बाननि जे दुआउनि जो बयानु फरमायो हो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला अकुलमंद सॾियो हो। उन अकुलमंद सॾण जी बि हिकिड़ी तौजीह वजह सबब बयानु कयो वियो त अल्लाह ताला फरमायो अकुलमंद मां अल्लाह जे ज़ात वटि उन माण्हूअ खे सॾिबो आहे जेको दुनिया जे ज़िंदगीअ में आख़िरत वारा अमल करे पंहिंजे आख़िरत खे ठाहे अचे ऐं अल्लाह वहदहू ला शरीक जे तौहीद खे दुनिया जे अजीब अजीब नज़ारनि मंज़रनि खे ॾिसी करे अल्लाह जी तौहीद तस्लीम करे ख़ुदा खे मञे, ख़ुदा जी इबादत करे पंहिंजी आख़िरत ठाहे अचे। पोइ उहे अल्लाह ताला फरमायो इहे असां वटि अकुलमंद बाना सॾिबा आहिनि ऐं उहे अकुलमंद बाना कहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहिनि। गुज़िरियल आयतुनि में उहे बि बयानु कयूं वियूं त जीअं ॿिया इंसान बि उम्मत मुहम्मदीअ जा माण्हू ईअं नेक सालिह थियनि, अकुलमंद थियनि, पोइ उहे बि अहिड़े क़िस्म जूं दुआऊं घुरनि। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला उन्हनि दुआउनि जे क़बूलियत जो बयानु फरमायो आहे त असां पंहिंजे नेकनि बाननि जूं दुआऊं क़बूल कीअं कयूं अथसि। फरमाई फस्तजाब लहुम रब्बुहुम, इन्हनि जे रब संदन दुआउनि खे क़बूल करे वरितो आहे। एॾा वॾा लफ़्ज़ फरमाई अन्नी ला उज़ीउ अमल आमिलिन मिनकुम मिन ज़करिन औ उन्सा बअदुकुम मिन बअद, कंहिंजो बि मां अमल ज़ाया न कंदो आहियां, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, अमल नंढड़ो हुजे या वॾो हुजे। बअदुकुम मिन बअद, तव्हां सभु पाण में हिकु आहियो। मुंहिंजे आॾो अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे आॾो तव्हां सभु हिकु आहियो। मर्द हुजे जेकर अमल सुठा हूंदसि त बि हुनजो दर्जो आहे, जे औरत हुजे अमल सुठा अथसि त मर्द खां बि पंहिंजे अमलनि जे आधार ते दर्जो मथे खणी सघे थी। अमल जंहिंजा सुठा हूंदा हुनजो दर्जो मथे हूंदो, पोइ मर्द हुजे या औरत हुजे। हिकु रिवायत जे अंदरि ईअं ईंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकु दफ़े सवाल कयो त साईं, मुंहिंजो अबो अम्मा अव्हां जे मथां क़ुर्बान, क़ुरान पाक में न जेके बि अहकाम बयानु थिया आहिनि उहे मोमिन मर्दनि जे नाले सां आहिनि, या अय्युहल्लज़ीना आमनू, या जेको बि हुकुम नाज़िल कयो वियो आहे उन में मर्दनि खे मुखातब करे अल्लाह ताला मुखातब कयो आहे, ॻाल्हि बयानु कई आहे। छा औरतुनि जी फज़ीलत कान्हे छा? या औरतुनि जो नालो किथे नज़र कोन थो अचे?
जिहाद में हिजरत में औरतूं बि हुयूं, हिजरत में पंहिंजे घरनि खे छॾण में औरतूं बि पेश हुयूं, कुर्बानी ॾियण में औरतूं बि पेश हुयूं। जेके जवान शहीद थिया उहे बि त कंहिं माउ जा बच्चा हुआ, जिन माइरुनि पंहिंजा जवान घोरिया दीन तां तव्हां तां। छा पोइ औरतुनि जो नालो नथो अचे किथे बि, मर्दनि जो जिथे किथे नालो आहे? साईं छा सबब आहे हिन जो? उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला ही आयतूं क़ुरान पाक जो नाज़िल फरमाई त फस्तजाब लहुम रब्बुहुम अन्नी ला उज़ीउ अमल आमिलिन मिनकुम मिन ज़करिन औ उनसा। कंहिंजो बि अमल ज़ाया न कंदा आहियूं असां, पोइ अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, तोड़ो हुजे या जवान हुजे, कहिड़ी बि क़ौम जो हुजे, कहिड़े बि मुल्क जो हुजे, कहिड़ी बि ज़बान रखंदड़ हुजे, असां वटि जेको दर्जो आहे उहो दर्जो अमल जे करे आहे। दर्जे जे एतबार सां इंसाननि जा मर्तबा घटि वधि थींदा आहिनि। जंहिंजा अमल सुठा हूंदा उन्हनि जो दर्जो बि मथे हूंदो, जंहिंजा अमल कसा हूंदा उनजो दर्जो बि ज़ाहिर हेठि हूंदो। बाएतबार अमल जे इंसाननि जा दर्जा घटि वधि थींदा। त पोइ ईअं कोन्हे त मर्द जेकॾहिं चङा अमल कनि त पोइ उन्हनि खे दर्जो मिले ऐं उन्हनि जे लाइ जन्नत बि हुजे, उन्हनि जे लाइ वॾो वॾो मक़ाम हुजे, वॾी हैसियत हुजे, पर जेकॾहिं औरतूं नेक अमल कनि त उनखे न मिलंदो। न न न, अल्लाह जी फरमायो ला उज़ीउ अमल आमिलिन, कंहिंजो बि अमल ज़ाया कोन कंदो आहियां। पोइ तव्हां मां जेको बि अमल करे, मर्द हुजे या औरत हुजे। फल्लज़ीन हाजरू, बाक़ी ख़ुसूसन उहे माण्हू जेके हिजरत करे आया हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु, जिन मको छॾियो, मदीने हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु हलिया। व उख़रिजू मिन दियारिहिम, ऐं ॿिया वरी उहे जेके पंहिंजे घरनि मां ज़बरदस्ती कढिया विया। इस्लाम आंदो अथव, पंहिंजो अबाणो दीन छुटो, अबे ॾाॾे असां बुतनि खे पूॼींदा हुआसीं, लात उज़ात मनात, इहे असांजा वॾा वॾा बुत, इहे सभु असांजूं ज़रूरतूं हाजतूं उन्हनि वटां पूरियूं थींदियूं हुयूं, उन्हनि खे पूॼींदा हुआसीं। तव्हां वरी इहो पुराणो तरीक़ो अबे ॾाॾे वारो छॾे वरी हाणे नऊज़ बिल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे मथां ईमान आंदो अथव। हलो निकिरो निकिरो असांजे पाड़े मां, घर छॾियो, इहे लॾियो हितां। अल्लाह जी फरमायो जेके ईअं घरनि मां लोधे कढिया विया। वऊज़ू फी सबीली, ॿिया वरी दीन इस्लाम ते अमल आणण जे करे अल्लाह जे रस्ते में ईज़ाया विया, तकलीफ़ूं ॾिना विया। अमीरनि माण्हुनि वटि जेके ग़ुलाम बाना हुआ ऐं मुस्लमान थी पिया, त पोइ इहे शाहूकार सरदार उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ, जिन में खोड़नि सारनि साहबिन जो बयानु वाज़े हुआ, हज़रत बिलाल जो बि बयानु वाज़े हुआ। अल्लाह जी फरमाए थो ख़ुसूसन इहे सभु वक़ातलू, जिहाद बि कयऊं, पंहिंजे जान जो नज़रानो अल्लाह जे ज़ात जाॾो पेश कयूं, पंहिंजो माल बि छॾे आया, घर बि छॾे आया, मिट माइट छॾे आया, दोस्तूं यारियूं छॾे आया, कारोबार छॾे आया, सभु कुझु छॾे आया। हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु हिजरत करे पंहिंजो अबाणो वतन ई सॼो छॾियऊं, मदीने हलिया आया। वरी दीन इस्लाम जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारींदे ज़ालिमनि जे तरफ़ खां ज़ुल्म बि बर्दाश्त कंदा रहिया, तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा रहिया, हिकिड़ा घरनि मां ज़ोरीअ कढिया विया। पोइ वक़ुतिलू, के त वरी शहीद बि थी पिया। अल्लाह सी वाइदो कंदे फरमायो लौ कफ़िरन अन्हुम सय्यातिहिम, उन्हनि जे बुराइनि, उन्हनि जे कोताहिनि, उन्हनि जे गुनाहनि खे ज़रूर माफ़ कंदुसि। वलउदखिलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, ऐं अहिड़नि बाननि खे जन्नत जे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदुसि जिन जे हेठां नहरूं वहंदियूं। सवाबम मिन इंदिल्लाह, क़ुरान पाक फरमायो त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इहो बदिलो हूंदो। सवाबम मिन इंदिल्लाह, अल्लाह ताला जे तरफ़ खां इहो बदिलो हूंदो नेकनि बाननि खे। वल्लाहु इंदहु हुस्नुस सवाब, क़ुरान तो फरमाए त बहितरीन बदिले जे एतबार सां अल्लाह जी ज़ाती आहे, जितां उमेद भली आहे बदिलो भलो मिलंदो। अल्लाह वटि भलो भलो बदिलो रखियल आहे,
बाक़ी दुनिया जे इंसाननि खे ख़ुशि करण जे लाइ केॾो बि चङा थी पओ न, दुनिया जा इंसान उन्हनि जे मतिलब लाइ तव्हां जेकॾहिं कम में आया उन्हनि खे त पोइ चवंदा सही आहे। जे संदन मतिलबु पूरो नथो थिए ऐं तव्हां सोना थी पओ उन्हनि जा ॾियो त बि चवंदा त न न कंहिं कम जो ई कोन्हे। क़ुर पाक फरमायो त अलाह त उहा ई ज़ात आहे जंहिं वटां तव्हांखे चङनि अमलनि जो बदिलो बि चङो ई मिलंदो। रब जे तरफ़ खां ई भलाईअ जी उमेदु आहे, बाक़ी ॿियनि वटि कान्हे। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त मके जे मुशरिकनि ऐं काफ़रनि गॾिजी करे मदीने जे मुहाजिरनि ऐं अंसार सहाबनि खे आर ॼारायो, माना मयार ॾिनी। तव्हां न मुस्लमान थिया हो, छा मिलियो अथव हिन महिल ताईं? हिन महिल ताईं छा मिलियो अथव? निमाज़ूं बि तव्हां पढ़ो, रोज़ा बि रखो, तहजुद बि पढ़ो, नबीअ सां गॾु जन्नत 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 कंदे तव्हां मैदान में जिहाद बि कयो, लड़ायूं बि कयो, शहादतूं बि, घर छॾियव, माल छॾियव, वतन छॾियव, सभु कुझु छॾियव, मिटियूं माइटियूं छॾियव, कारोबार छॾियव, छा मिलियो अथव हिते? अथव खाइण पीअण जे लाइ कुझु? रहण जे लाइ घरड़ा अथव? सहूलियतूं सामान अथव? ऐं असां ॾिस ईमान बि कोन आंदो आहे, सभु सहूलियतूं असां वटि आहिनि। असां हिन खफ़े खां ई बचियल आहियूं। निमाज़, रोज़ो, तहजुद, ज़कात, इहे जिहाद, इहे सभु खफ़ा असांखे लॻल ई कोन। असां हिननि खफ़नि खां ई आज़ादु आहियूं। हिते बि असांखे घणो कुझु आहे, अॻिते बि असांखे घणो कुझु मिलंदो। नऊज़ बिल्लाह ईअं मयार ॾींदे, मेहणा ॾींदे ग़रीब जेके मुहाजिर ऐं अंसार सहाबी आहे उनखे चवण लॻा नऊज़ बिल्लाह त तव्हांजो ज़हन ख़राब कयो आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन तव्हां ते जादू कयो आहे, तॾहिं तव्हांजो ज़हन ख़राब थियो आहे। न त हिते तव्हांखे हिते ई कुझु कोन मिलियो आहे। जेकॾहिं न तव्हां सां राज़ी हुजे हा रब त पोइ घणो कुझु हिते बि ॾेवा हुते बि ॾेवा। ऐं आख़िरत क़यामत कई अथव, किथे आहे क़यामत? कंहिं ॾिठी आहे? इहा ई अथव ज़िंदगी, खाई पी ऐश करे मज़ो करे वठो, कोन ईंदी आख़िरत क़यामत कोन्हे का। हरू भरू अचे ब्लैकमेल थिया हो, बेवकूफ़ थिया हो हिन जे ॻाल्हियुनि में, नऊज़ बिल्लाह पंहिंजो सभु कुझु विञायो अथव। हाणे इहे ॻाल्हियूं जो उन्हनि ग़रीब मिसकीन मुहाजिरनि ऐं अंसार सहाबनि सॻुरनि ॿुधियूं त हुननि जे ज़हन ते इहा ॻाल्हि लॻी थोरे वक़्त जे लाइ त यार असां त मञूं था त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सचा आहिनि, असां बि सचा आहियूं, पर हिननि वटि जो सभु कुझु आहे, पोइ ॻाल्हि हिन में त असांखे ॼण मारे था वञनि, असां वटि त कुझु कोन्हे। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु हीअ आयतूं नाज़िल फरमायूं, ला यग़ुर्रन्नक तक़ल्लुबुल लज़ीना कफ़रू फ़िल बिलाद। दुनिया वारो, शहरनि में काफ़रनि जो अचणु वञणु, कारोबार करणु, पैसो ॾेती लेती, वॾे तादाद में उन्हनि वटि माल मता हुजणु, शाहूकारी हुजणु, उन्हनि जो रोब, उन्हनि जो मनसब, उन्हनि जो उहिदो, उन्हनि जो कारोबार, उन्हनि जो घर, उन्हनि जो लटो कपिड़ो, उन्हनि जो खाधो पीतो, इहे सभु शयूं तव्हांखे धोखे में न विझनि। मताउन क़लील, इहो थोरो सामान अथव। सुम्म मअवाहुम जहन्नम, इन्हनि जी रहाइश, इन्हनि जो टिकाणो हमेशह जे लाइ वरी अॻिते जहन्नम आहे। इहे थोरी हयाती आहे दुनिया जी जंहिंमें ख़ुशि थिया आहिनि। वबिअसल मिहाद, क़ुर थो फरमाए त इहा रहाइश ॾाढी बुरी आहे जहन्नम वारी। माना हुननि खे थोरो वक़्तु दुनिया जे ज़िंदगीअ जो ऐश अशरत जूं सभु शयूं ॾिनई, हुननि खे ख़ुशि रखियईं, आख़िरत वारी सॼी जो सॼी तबाह करे छॾियईं ज़िंदगी। जहन्नम जो तरो, बुछड़ी जहन्नम जी खॾ उनखे रहण जे लाइ, ऐं उनजे बदिले वरी ॾिसो लाकिन लज़ीना तक़व रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार। लेकिन जेके दुनिया जे ज़िंदगीअ में पंहिंजे रब खां रिझंदा आया, ज़िंदगी गुज़ारींदा आया रब जो ख़ौफ़ रखंदे, चोरी न बा न, अल्लाह वटि हिन जो हिसाब आहे, ज़िना न बा न, सज़ा आहे, शराब न बा हिन जी बि सज़ा आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदे पंहिंजो पाण खे बुछड़ाइनि बुराइनि खां बचाईंदा आया। पोइ अल्लाह से फरमायो लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार ख़ालिदीन फ़ीहा, उन्हनि जे लाइ वरी अहिड़ा बाग़ात आहिनि जिन जे हेठां नहरूं थियूं वहनि, इहे उन्हनि में हमेशह रहंदा। नुज़ुलम मिन इंदिल्लाह,
अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां इहा महिमानी हूंदी उन्हनि जे लाइ। क़ुरान पाक फरमायो जेको कुझु न अल्लाह तबारक व ताला वटि आहे नेकनि बाननि जे बदिले में उहो सभु कुझु भलो आहे। रब जे तरफ़ खां जेको कुझु मिलंदो नेकनि खे उहो सभु भलो हूंदो। अल्लाह ताला जे तरफ़ खां जेका शइ मिलंदी उहा भली हूंदी। अल्लाह ताला क़दुरदान आहे। हाणे ॾिसो अल्लाह तबारक व ताला उन नेकनि बाननि जे दुआउनि खे क़बूलियत जो बयान बि फरमायो त उन्हनि जूं दुआऊं मूं क़बूल कयूं आहिनि, उन्हनि जे अमलनि खे ज़ाया न कंदुसि। जेकॾहिं औरतुनि खे ख़दशो हो त असांजो बयानु कोन्हे, उनजो बि जवाबु ॾिनो वियो त मर्द हुजे या औरत कंहिंजो बि अमल ज़ाया न कंदुमि, सभिनी खे बराबरि ॾींदुसि। मूं वटि जेकॾहिं फज़ीलत हूंदी त अमलनि जे करे, को मर्द आहे दर्जो अमलनि में थोरो अथसि, का औरत आहे जेकॾहिं नेक परहेज़गार थी ज़िंदगी गुज़ारे आई आहे त मर्द खां मथे हूंदी। कोई फ़र्क़ु कोन्हे त मर्द मथे हूंदा या औरतूं हेठि हूंदियूं, न न। वरी ॿिए पासे खां अल्लाह तबारक व ताला इहो बि फरमायो त दुनिया जी शाहूकारी, दुनिया जो माल मता, दुनिया जी ऐश व अशरत, दुनिया जे ज़िंदगीअ जो सुकून, इहो तव्हांखे धोखे में न विझे। ख़ुशूसन बाज़ार में मार्केट में कंहिं माण्हू जी हलचल हुजे, वॾो नालो हुजे ऐं वॾो उन वटि दौलत कारोबार, वॾी उनजी शोहरत हुजे, इहा बि तव्हांखे धोखे में न विझे। इहो दुनिया जे आरज़ी ज़िंदगीअ जो थोरो सामान अथव। इहो जेकॾहिं काफ़र हुजे पोइ त अलाह सां फरमायो उनजो टिकाणो ई जहन्नम आहे। पर जेकॾहिं अहिड़ो मुस्लमान हुजे त उनखे सोचणु घुरिजे त वाक़ई अल्लाह ताला इन दुनिया जे शाहूकारीअ, दुनिया जे रोब ताबा ऐं दुनिया जे मशहूरीअ खे त दुनिया जो आरज़ी थोरो सामान चयो आहे। पोइ किथे ईअं त न आहे त मां बि ईअं दुनिया जे माल मता पैसे ॾोकड़ में इन आरज़ी ज़िंदगीअ में एॾो महव थी वियो आहियां जो मूंखां आख़िरत विसरी वई आहे, निमाज़ रोज़ो रब विसरी वियो आहे। पोइ किथे ईअं त न थींदो मां बि नाफ़रमान थी ज़िंदगी गुज़ारे मरां नाफ़रमानी जी हालत में, पोइ मूंखे बि सज़ा ओड़ी मिले जहिड़ी काफ़रनि खे। त इहा आयतूं क़ुरान पाक जूं दीनदार मुस्लमाननि खे बि सबक़ आहिनि, जेके वॾा मशहूर मारूफ़ वापारी कारोबारी वॾे ज़हन जा हुजनि। ऐं ॿिए तरफ़ खां वरी जेके ग़रीब आहिनि मुस्लमान नेकोकार, दुनिया जी दौलत उन्हनि वटि कान्हे, सहूलतूं बि कोन्हनि, ज़रूरतूं बि पूरियूं कोन थियूं थियनि, उन्हनि जे लाइ बि अल्लाह ताला ख़ुशख़बरी ॾिनी त थोरी ज़िंदगी तव्हां ॾुखी गुज़ारियो, हमेशह वारी ज़िंदगी तव्हांजी वरी सुखनि में हूंदी। उनजो मिसाल खणी हीअं ॾिजे, दुनिया में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे ॾाढा पुलाव, गोश्त, बिरयानियूं, मानियूं, मच्छियूं, मखण खाराइजनि, पोइ वरी फाईअ ते चढ़िजे त छा उहो फाईअ ते चढ़ंदड़ माण्हूअ खे इहे कोरमा पुलाव इहे कमु ईंदा? या इहे भला ख़ुशीअ सां खाईंदो? या इहा ज़िंदगी उनजी उनखे कमु ईंदी? इहे कोरमा कहिड़े कम जा जो घड़ीअ खां पोइ उनखे फाई मिले? जंहिं ज़िंदगीअ जो मिसाल काफ़रनि सां ॾिनो वियो आहे। ऐं वरी होॾां ॿियो हिकिड़ो माण्हू हुजे, उनखे चइजे त बाबा सुबुह खां शाम ताईं इहा थोरी तुंहिंजी मज़दूरी आहे, मुशक़त आहे, तकलीफ़ आहे, इहा करे वठि, राति तुंहिंजे लाइ राहत आहे। या मोमिन खे चयो वञे त बाबा इहा दुनिया जी थोरी ज़िंदगी आहे, इन में निमाज़ रोज़ा, बुखूं उनियूं काटे वठि, थोरो वक़्तु आहे, हमेशह वारी ज़िंदगी तुंहिंजी राहत वारी आहे, जन्नत जे नेमतुनि वारी आहे। त पोइ इहो सौदो त सस्तो आहे। अल्लाह तबारक व ताला हिननि आयतुनि जे ज़रिए खोड़ सारा मसाला हल करे छॾिया। औरतूं बि पंहिंजो पाण खे घटि न सम्झनि, हिकिड़ो मसालो। ख़ुशूसन जंहिं माण्हूअ दीन ते ज़िंदगी गुज़ारींदे वधीक मुशक़तूं काटियूं आहिनि, उन्हनि जे लाइ वॾो अजुर। लव कफ़िरान अन्हुम सय्यातिहिम लफ़्ज़ फरमाया विया त उन्हनि जे गुनाहनि खे मिटाए छॾींदासीं, माफ़ कंदासीं, जन्नत बि ॾींदासीं। वरी कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं दुनिया जे ज़िंदगीअ में अमीरनि जे मथां हसरत आहे त यार असां दीनदार बि असां, पर पैसो वरी ॿियनि वटि, यार नेक बि असां, परहेज़गार बि असां, पंहिंजे पर में त असां ॾाढी पंहिंजो पाण खे जेको आहे परहेज़गारीअ में बचाईंदे बचाईंदे ज़िंदगी गुज़ारी आहे, पर पोइ बि असां वटि कुझु कोन्हे। हलाल सां अदल इंसाफ़ सां कारोबार धंधो कयूं था त नुक़सान ई नुक़सान आहे। हे जेके व्याज ऐं दुनिया जे वॾनि फॾनि समेत सभु कम कनि था, उहे त वॾा मशहूर आहिनि। उन्हनि खे बि अल्लाह ताला तसली ॾेई छॾी त ला यग़ुरन्नक तक़ल्लुबुल लज़ीना कफ़रू फ़िल बिलाद। दुनिया जी शोहरत ऐं मशहूरी आहे तव्हांखे धोखे में न विझे, इहा आरज़ी अथव। जंहिंमां सम्झ में आयो त अल्लाह तबारक व ताला इंसाननि खे हिननि आयतुनि जे बयानु करण खां पोइ इहो सबक़ ॾिनो त तव्हां अल्लाह तबारक व ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ॾिनल तालीम खे चंबड़िया अचो, दुनिया जो ॿियो पासो छा थो थिए उन खां मुंहुं मोड़े छॾियो, अखियूं बंदि करे छॾियो। छा था चवनि माण्हू, कीअं था गुज़ारनि ज़िंदगी,
छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे। असां तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार ॾसियो आहे, सेखारियो आहे, इन इहे तरीक़े खे चंबड़िया अचो, पंहिंजो पाण खे बचाईंदा अचो, अमल कंदा अचो, सचाईअ सां पंहिंजो पाण खे इख़लास सां मुहबत सां अमलनि में मसरूफ़ रखंदा अचो। आख़िरत तव्हांजी आहे। हे जेके दुनिया में मसरूफ़ आहिनि, इन जी आख़िरत कोन्हे, इन जी दुनिया आहे, उन जी आख़िरत ख़तमु आहे। तव्हांजी दुनिया कोन्हे त आख़िरत आहे, ऐं आख़िरत वारी ज़िंदगी हमेशह जी आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो वमा इंदल्लाहि खैरुल लिल अबरार, जेको कुझु न अल्लाह ताला वटि आहे नेकनि माननि जे लाइ, उहो ॾाढो भलो आहे। पोइ अल्लाह ताला उन्हनि नेकनि खे सबुर बि अता फरमाए, ऐं समूरनि इन्हनि ॻाल्हियुनि जे तालीम खां पोइ ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।